PMA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार चयो आहे त सेनेट चूंडनि बाद लॉन्ग मार्च भी थियणी आहे, सो वज़ीर आज़म साहब जल्दी जान न छॾायो, अभी तो पार्टी शुरू हुई है। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ज़िले घोटकी अंदरि मुख़्तलिफ़ हंधनि ते उज़ुर ख़्वाहिनि दौरान कयो। संदसि वधीक चवणु हो त वज़ीर आज़म जूं वायूं बताल थी चुकियूं आहिनि, जंहिं करे हू पटड़ी तां हिकु भेरो लथो आहे त वरी ट्रेक ते चढ़ी न आहे सघियो। सरदार मोहम्मद बख्श खान मार जो चवणु हो त मदीने जी रियासत जा ख़्वाब ॾिसंदड़ खे वरी इलेक्शन में अमरीकी टेक्नोलॉजी जी ज़रूरत पइजी वई आहे। सरदार मोहम्मद बख्श खान मार जो वधीक चवणु हो त इलेक्शन कमीशन ते आङुरियूं खणंदड़ वज़ीर आज़म खां पुछणु घुरिजे त संदसि सिलेक्शन कीअं थी आहे। हुन वधीक चयो त ज़िले घोटकी अंदरि तरक़ियाती रिथान जो ॼार विछाइणु शुरू थी वियो आहे। तमामु जल्द अवामी ख़्वाहिशुनि ते अणपूरा कम मुकमल कराया वेंदा। सरदार मोहम्मद बख्श खान मार जो वधीक चवणु हो त IB पास उस्तादनि जा मसइला हल कराइण लाइ वज़ीर आला सिंध सां मुलाक़ात करे नौजवाननि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। इन मौक़े ते हुन लवाणो फाटक ऐं रुख फार्म वारे हंधि रोड तामीर जो बि इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते PPMA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार सां गॾु PP ज़िला घोटकी जो नायब सदर हाजी दादन खान मार, हाजी ज़बरदस्त खान मार, अब्दुल सत्तार धारे जो सिकंदर लाखो पिणु गॾु हुआ। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।